अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ठका न्यूज़ सां गॾोगॾु आऊं आहियां फुदू ठकाई। अव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदो अलाह त हिन ढेर जाती जो इहो जेको मेलो थी रहियो आहे, इन मेले में इंडिया जा बॉलीवुड जा मशहूर अदाकार अची रहिया आहिनि ऐं इहो मेलो ॾिसण न विसारींदा। ऐं उहे बॉलीवुड जा अदाकार जिन जा नाला नोट करियो। ऐं इहो बॉलीवुड जो मशहूर अदाकार सलमान खान ऐं शाहरुख खान ऐं मरूम श्रीदेवी ऐं मरूम कादर खान ऐं ॿिया बि बॉलीवुड जा अदाकार चोनी देवल सभु अची रहिया आहिनि ऐं हिन जे करे इहो मेलो ॾिसण न विसारींदा। 27, 28, 29 जी राति अव्हांखे हिन जाती शहर जे मेले में मिलंदा बॉलीवुड जा मशहूर अदाकार। अचो त हिन हवाले सां हिते जे माण्हुनि खां पुछूं ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा इहो जेको ही पंहिंजे जाती जो जेको इहो मेलो थी रहियो आहे, हिन मेले में इंडिया खां जेके इंडिया जा जेके बॉलीवुड जा जेके मशहूर अदाकार आहिनि, सलमान खान आहे, शाहरुख खान आहे ऐं ॿिया बि जेके मशहूर अदाकार आहिनि ऐं मरूम श्रीदेवी, इहे सभु मरूम श्रीदेवी हुनजी ॻाल्हि ॿोल हले पई न ऐं ईंदी ॻाल्हि सम्झ में अचे पई। ॻाल्हि सम्झ में अचे पई। हा, उहे हिते हिन मेले में अचनि पिया, उन्हनि जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ठका न्यूज़ सां गॾोगॾु आऊं आहियां फुदू ठकाई। अव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदो अलाह त हिन ढेर जाती जो इहो जेको मेलो थी रहियो आहे, इन मेले में इंडिया जा बॉलीवुड जा मशहूर अदाकार अची रहिया आहिनि ऐं इहो मेलो ॾिसण न विसारींदा। ऐं उहे बॉलीवुड जा अदाकार जिन जा नाला नोट करियो। ऐं इहो बॉलीवुड जो मशहूर अदाकार सलमान खान ऐं शाहरुख खान ऐं मरूम श्रीदेवी ऐं मरूम कादर खान ऐं ॿिया बि बॉलीवुड जा अदाकार चोनी देवल सभु अची रहिया आहिनि ऐं हिन जे करे इहो मेलो ॾिसण न विसारींदा। 27, 28, 29 जी राति अव्हांखे हिन जाती शहर जे मेले में मिलंदा बॉलीवुड जा मशहूर अदाकार। अचो त हिन हवाले सां हिते जे माण्हुनि खां पुछूं ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा इहो जेको ही पंहिंजे जाती जो जेको इहो मेलो थी रहियो आहे, हिन मेले में इंडिया खां जेके इंडिया जा जेके बॉलीवुड जा जेके मशहूर अदाकार आहिनि, सलमान खान आहे, शाहरुख खान आहे ऐं ॿिया बि जेके मशहूर अदाकार आहिनि ऐं मरूम श्रीदेवी, इहे सभु मरूम श्रीदेवी हुनजी ॻाल्हि ॿोल हले पई न ऐं ईंदी ॻाल्हि सम्झ में अचे पई। ॻाल्हि सम्झ में अचे पई। हा, उहे हिते हिन मेले में अचनि पिया, उन्हनि जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे।